कंगवानी का खबर शामिल क्यों पिया। मुख्तियार अली बलोच के रिपोर्ट मुताबिक कंगवानी बरसा गोठो गुलजार अहमद बालकानी में गैस्ट्रो ऐं डायरिया ते ज़ाब्तो आणण जे लाइ मासूम ॿारनि माई शहज़ादी पेरूज़ान अमीर बख्श नसीमा गुलहसन 16 ॼणनि खे गैस्ट्रो ऐं डायरिया जे इलाज लाइ तिबी इमदाद ॾिनी वई। उन ॾस में गॾु कयल अंगनि अखरनि मूजिबि कंगवानी इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि समेत ॿिया डायरिया ऐं गैस्ट्रो सबबि पीपीए शाह जे इस्पतालनि ॾांहुं रवाना थियल आहिनि, जॾहिं त पीपीए शाह अशरफ खान बिजारानी ऐं पीरजान बाजकानी इस्पतालनि जे अमले जंहिंमें शामिल इमरान बालकानी हफीज़ अला नंदवानी अमान लाइ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सख़्त गर्मी ऐं ख़राब पानी वापरण सबबि डायरिया ऐं गैस्ट्रो जे मरीज़नि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ओजहां बुनियादी सिहत मर्कज़नि में गैस्ट्रो ऐं डायरिया जे ज़ाब्ते लाइ इंतज़ाम थियल आहिनि ऐं मरीज़नि खे पहिरें मरहले में मेडिकोस ॾिनी वञे थी, जंहिं सबबि मरीज़नि जी हालत गणती जोगी थियण करे मरीज़नि जी बीमारीअ खे बाज़ाब्ता करण जूं कोशिशूं जारी रखियूं आहिनि।